अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां फराशा। नाज़रीन, अवां खे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। टंडे आदम शहर खे बचाइण लाइ बंदि ॿधण तां पीपीए सां लाॻापियल ॾेरा ऐं जुणे जो ग्रुप में तकरार। ॾेरनि मशीनरी लॻाई त हथियारबंदनि रोड़ाए कमु बंदि कराए छॾियो। धुरियुनि जा हथियारबंद मौजूद, शहर ॿुॾण जो ख़तरो वधी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिबि ताज़िर बरसातुनि खां पोइ वाहन जो गॾु थियल पाणी मुबैना तौर मुख़्तलिफ़ हंधनि तां रस्तनि खे कट ॾियण करे टंडे आदम जे भरवारी बाईपास रोड ते पहुची ओवरटॉप थी रहियो आहे। शहर खे बचाइण लाइ फोकल पर्सन ऐं वज़ीर आला जे ख़ासि मुआविन सरदार पारस देरो ऐं MPA फराज़ देरो पारां ॻरी मशीनरी लॻाए बंदि ॿधण लाइ कोशिशूं हलंदड़ हुयूं त पीपी जुणे जो ग्रुप जे अॻूणे MNA मोहम्मद ख़ान जुणे जो, ग़ुलाम मुर्तज़ा जुणे जो ऐं ॿियनि पहुची बंदि ॿधण जी क्रेन हलाईंदड़ ड्राइवर खे भॼाए कमु बंदि कराए छॾियो। जंहिंखां पोइ बरसाती पाणी शहर तरफ़ वधणु शुरू थी वियो आहे। इतला मिलंदे ई सिविल जज DC सांगड़, असिस्टेंट कमिश्नर ऐं DSP पुलिस अटालनि सां गॾु पहुता ऐं हालतुनि जो जाइज़ो वरितो। उन सिलसिले में फोकल पर्सन सरदार पारस देरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सूरत-हाल ख़राबु आहे, पाणी घणो आहे। ही पाणी जेकॾहिं शहर पहुतो त तबाही ईंदी। ॿिए तरफ़ जुणे जो ग्रुप जे अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा जुणे जो चवणु हुयो त पाणी ॻोठनि ऐं फ़सलनि में बीठल आहे, जंहिंजो प्रेशर घटि करण लाइ बंदि न ॾिनो वञे। आख़िरी इतलाह ताईं पाणी शहर तरफ़ वधी रहियो हुयो ऐं धुरियुनि जा हथियारबंद वाक़े वारे हंधि मौजूदु हुया। इंतज़ामिया उपा न वरिता त झेड़े जो ख़तरो पिणु मौजूदु आहे। ॾाढी ख़तरनाक सिचुएशन आहे हिते। आउं पाण हिन शहर जे टंडे आदम जे बाईपास जे बंद ते बीठो आहियां। इंतज़ामिया खे अपील थो करियां त महिरबानी करे अचो। हिते लाखों माण्हू आहिनि टंडे आदम जा, निकिरण जी जॻह कान्हे, हू पंहिंजा टपड़ कोन कढी सघंदा। ऐं जेको शहर ही सभु ॿहिराड़ी सभु शहर ज़िले जा सॼो सिंध ॿुॾो पियो आहे। ही शहरनि जेको थोरो घणो माण्हू रिलीफ वठे पियो। तव्हां ॾिठो त हज़ारनि में माण्हू स्कूलनि में वेठा आहिनि, जिन्हनि खे वक़्त ते पंहिंजो मानी नथी पुॼी सघे। त छा था सम्झो त ही माण्हू हींअर घरनि मां निकिरी सघंदा। आउं ऑन स्पॉट हिते बीठो आहियां। इंतज़ामिया खे बार बार अपील करियां थो त को वॾो नुक़सानु न थिए। महिरबानी करे हिते बीह करे हिन शहर खे बचाए, हिन शहर खे जेको ही बाईपास आहे हिनखे बंदि ॾिन। हिते हलंदे कम खे बीहारियो वियो आहे। ऐं हिननि खे बार बार चवां थो त बाबा वॾो नुक़सानु न थिए, उन खां पहिरीं हिते बंदि ॾियारो, माण्हुनि जी जानूं बचायो। बाबा उहो हाणे ताईं पाण हिते ॾिसो, हिन जॻह ते ॾिसो, ऑन फील्ड असीं बीठा आहियूं। ऐं कंहिंजो नालो कोन थो खणणु चाहियां। उहो इहो किरदारु कयो आहे त हिते मशीनूं हलियूं पए, उहे मशीनूं निकिरी वियूं हिते। जेके असीं शहर बचाइण लाइ जिन मशीन खे असां घुरायो आहे त हिते बाबा बंदि ॾियो, उहे असांजी अखियुनि जे अॻियां निकिरी वियूं आहिनि। मूं साईं DC साहिब सां राब्तो कयो आहे त महिरबानी करे हिते अचो, हिते बीह करे कमु करायो। मूंखे चए थो अचे थो, अलाह करे जल्दी अचे। नाज़रीन, वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।